अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान जे परदेही तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी चयो आहे त मको मुआहिदो टिन्ही मुल्कनि विच में भाइराणनि लाॻापनि विच में अहम घबराई आहे। ही दिफ़ाई नोयत जो मुआहिदो आहे जंहिंजो मक़सद अमुन ऐं सलामती आहे। इस्लामाबाद मफ़ाहमती यादाश्त जे हवाले सां पाकिस्तान जी पोज़ीशन वाज़िह आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान जूं विच ओभर में तकरार जे हल लाइ कोशिशूं जारी आहिनि। पाकिस्तान बाबति मुसबित बयान ते ईरानी सदर जा थोराइता आहियूं। सऊदी अरब जे सिविल एटमी तवानाई जे हक़ जो एहतराम करियूं था। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान सां मौसम नक़वी जे तेहरान में मुलाक़ात। वफ़ाक़ी घरू वज़ीर ईरानी सदर खे वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जो पैगाम पहुचायो। मसूद पेज़ेश्कियान खे पाक, सऊदिया ऐं तुर्किया दिफ़ाई मुआहिदे बाबति आगाही। ईरानी सदर चयो आहे त पाक ईरान गॾियल ताउन जी राह हमवार करण लाइ तयार आहियूं। अहमद समुंड में वापारी जहाज़ मथां हुसियुनि जो हमिलो, 3 पाकिस्तानी मारिजी विया, 1 ज़ख़्मी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां तस्दीक़। वापारी जहाज़ मथां हमले जी मज़म्मत। रियाज़ में पाकिस्तानी सिफ़ारतखाने खे फ़ौतियुनि जा मड़ वतन पहुचाइण जी हिदायत। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त बाबुल मंदब में वापारी जहाज़ मथां हमिलो अफ़सोसनाक आहे। पाकिस्तान सऊदी क़यादत में सामुंडी सलामतीअ लाइ क़ाइम इतिहाद जो हिसो आहे। जहाज़नि जे महफ़ूज़ अच वञ खे यक़ीनी बणाइण लाइ ज़िम्मेवारियूं अदा करण लाइ तयार आहियूं। पीपल्स पार्टी पारां आज़ाद कश्मीर जे LA-15 जे 9 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर पोलिंग जो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। सेनेटर शीरी रहमान चयो आहे त उन्हनि इलाइक़नि जे माण्हुनि चूंडनि जो बाइकाट कयो हुयो। लैंडस्लाइडिंग, वण किरण या रस्तनि जी बंदिश जो मामिलो न हुयो। शीरी रहमान जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर इलेक्शन कमीशन ॿीहर पोलिंग जे फ़ैसिले ते नज़रसानी करे LA-15 ते PP उम्मीदवार जी कामयाबीअ खे बरक़रार रखियो वञे। मुमलकती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त रावलपिंडी वाक़ियो PTI जी नफ़रत ऐं इंतशार वारे सियासत जे करे पेश आयो। तहरीक इंसाफ़ क़यादत रुगो इहो चई आजी नथी थी सघे त वर्कर सां तालुक़ नाहे। उहो कारकुन KPK हाउस में रहियो ऐं पार्टी क़यादत सां मिलंदो हो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तलाल चौधरी चयो आहे त बानी PTI जा बयान नौजवाननि जे ज़हननि में नफ़रत ऐं इंतशार भरींदा रहिया। उन ई तरबियत जे करे गुज़िरियल ॾींहुं माल रोड वाक़ियो पेश आयो। 27 सेप्टेम्बर ते बि अहिड़ी रांदि खेॾी वेंदी। घोटकीअ वेझो ॾींहं ॾिठे नौजवान फुर मज़ामत ते गोलियूं हणी क़तल। सरहद लिंक रोड ते ॻोठ रंगली पीरज़ादा वासे ग़ुलाम रसूल कोराईअ खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश। मज़ामत करण ते हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी फरार। ज़ख़्मी नौजवान सखर जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि सां दम ॾेई छॾियो। सिंध पंजाब दंग ते PP अॻवान ऐं कोश बिरादरी जे सरदार समेत 3 ॼणा क़तल। अहमदपुर लम्हा थाणे जे हद में हथियारबंदनि जे हमले में सरदार आलमगीर कोश क़तल। संदसि गार्ड माशूक कोश ऐं मेज़बान दोस्त जो नौजवान पुट नाज़िम हुसैन कोश बि मारिजी विया। ज़रियनि मूजिबि सरदार आलमगीर कोश पंहिंजे हिकु दोस्त जी औताक ते तरसियल हुयो जिते मथस हमलो कयो वियो। हुकूमत जे सरेंडर पॉलिसीअ तहत हुन सिंध पंजाब में केतिरनि ई ॾोहारियुनि खे पेश करण में मदद कई। शाहपुर चाकर भरिसां बिजलीअ जो करंट लॻण सबबि नौजवान फौत। शहर जे ताज मोहम्मद कॉलोनीअ में दुकान अंदरि बिजलीअ जो करंट लॻण सबबि नौजवान नूर हसन मरी बलोच फौत थी वियो।